शांति है दीदी मुले तारे यारा बवदा देवी मीठा मीठा बाकर चुनता मीठे मीठे गान सदा कांजी के राज विशेष समझी कर हलो तो तांजा सब दिन सुखदा बीतदा माया जी गुटके सा बचल रहेगा प्रश्न केड़ो चांस ताकि हाणे आपो न मिलदो उत्तरा हाणे थोड़ो समय जिन पुरुषार्थ करे पढ़ाई सा उच्च पद पाए सकता है कोई ये चांस न मिलदो ये जीवन करो वडो दुर्लभ आहे करे कदी ख्याल अचणो खपे कि जल्दी मरो तो छुटे ये ख्याल उन्हनि खे ईंदो आहे जंहिंखे माया तंग कंदी रहंदी आहे कर्म भोग तव्हां त बाप जी याद में माया जी ठहिणो न तव्हांखे त गीता धीरज जन मनवा ओम शांति ॿारनि गीत ॿुधियो कंहिं चयो कंहिं ॿुधो बेहद जे बाप चयो सभी सेंटर्स वारे ॿारनि ॿुधियो ॾिसो बाप जो बुद्धि योग सभी ॿारनि तरफ़ वेंदो आहे सभी सेंटर्स जा जो भी ब्राह्मण कुलभूषण बस सुदर्शन चक्रधारी अथवा राज ऋषि वार आहिनि ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी अथवा राज ऋषि वार आहिनि उन्हनि सभी ॿारनि खे इहा बि स्मृति रहणो खपे कि असां राज ऋषि आहियूं राजे जे लाइ पुरुषार्थ था करो जे राज्य में ॾिसो था सभी सुख जा ॾींहं व्यतीत थींदा आहिनि कलयुग में त सुख जा ॾींहं बीतदा ई न आहिनि तव्हां जो राज ऋषि आहियो तव्हांखे भी सुख जे ॾींहं हिते बिताइणा खपनि अगर ॿार पंहिंजे खे राज ऋषि सम्झंदा आहिनि ऐं निश्चय अटल अडोल कायम त आहे ई कि अगर ॿार पंहिंजे खे राज ऋषि सम्झंदा आहिनि ऐं निश्चय अडोल कायम त आहे ई न त घड़ी घड़ी भुलिजी वञण सां माया जे गुटका ॾाढा ईंदा आहिनि ॿार ॼाणंदा आहिनि कि असां बाप जा राजयोग सिखी सदा स्वर्ग जो वरसो सुख जो वरसो था वठूं अथवा नर सां श्री नारायण नारी सां श्री लक्ष्मी था ठहूं सत सिवाय परम पिता परमात्मा जी कोई ठाहे न सघे परम पिता परमात्मा जॾहिं चइबो आहे त कंहिं साकार व आकार जी तरफ़ बुद्धि न वेंदी आहे निराकार बाप खे यादि कंदा आहिनि बाप धीरज ॾींदा आहिनि ॿार बाक़ी थोरा रोज़ आहिनि कलयुग की नर्क बदली स्वर्ग थींदो हेवन जी स्थापना हेल जो विनाश त ज़ायल आहे भगवान स्वयं भी राजयोग सिखाइनि था हेवन जी स्थापना हेल जो विनाश त ज़ायल आहे भगवान स्वयं भी असांखे राजयोग सिखाइनि था कोई भी मनुष्य चाहे हेल जो आहे चाहे हेवन जो आहे राजयोग सिखलाई न सके ॿार ॼाणंदा आहिनि त ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी आहियूं असां आत्माउनि खे सृष्टि चक्र जी नॉलेज आहे न असां आत्माउनि खे पूरे सृष्टि चक्र जी नॉलेज आहे इहा देवता आहियूं न ॼाणंदा आहिनि सुदर्शन चक्र श्री कृष्ण खे व विष्णु खे छो ॾिनो अथनि शरीर ब्रह्मांड हाणे संपूर्ण न ठहिया हेठि मथे थींदा रहंदा आहिनि सुदर्शन चक्र निशानी आहे फाइनल जी अॼु तव्हां सुदर्शन चक्र फिराईंदा आहियो कल्ह माया सां हार खाई किरी पवंदा आहियो त तव्हांखे अलंकार कीअं ॾेई सघंदा आहियो सुदर्शन चक्र त स्थाई खपे न हिन करे विष्णु खे ॾेखारींदा आहिनि ये त ॾाढी गुह्य ॻाल्हियूं आहिनि जिते भी विष्णु जो मंदिर हुजे कोई भी सुदर्शन चक्रधारी जो मंदिर हुजे उते वञी करे तव्हां सम्झाए सघंदा आहियो श्री कृष्ण खे सुदर्शन चक्र ॾींदा आहिनि राधे कृष्ण युगल जे चित्र में सुदर्शन चक्र न ॾींदा आहिनि सुदर्शन चक्र धारी त तव्हां ब्राह्मण कुलभूषण आहियो युगल खे न ॾींदा आहिनि श्री कृष्ण खे ॾींदा आहिनि जेके परम असां सुदर्शन चक्रधारी सां ब्राह्मण कुलभूषण आहियूं जेके परम पिता परमात्मा सुदर्शन चक्रधारी अथवा त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि उहे ई जॾहिं देवता ठाहींदा आहिनि त उन्हनि खे त्रिनेत्री त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ न चई सघंदा आहियूं छो जी हाणे त स्वर्ग जी सीढ़ी मथे चढ़ो था सत्युग में त सीढ़ी हेठि अचंदा न उतरणी हूंदी न हिते ज्ञान हुते ज्ञान हूंदो न हिते ज्ञान
हिते ये मालूम हूंदो आहे कि तव्हां राजाई करे न सघो, हिते त असां पुरुषार्थ था करूं न, अञा ज्ञान वठूं था, सीढ़ी चढ़ूं था न। हुते त ज्ञान ही न हूंदो, हुते त कुछ मालूम ही न हूंदो त ये राजी कीअं प्राप्त करेंगे। चिंता अगर याद हुजे त चिंता लगी वञे त हुते बि शोभे न, हिते ब्रह्मण अञा चढ़ूं था त बि शोभे न। त अंतिम स्टेज जॾहिं फाइनल थींदी न तॾहिं शोभता। त हाणे बाप ॿारनि खे धीरज था ॾियनि कि घबरायो न, माया ते जीत पाइणी आहे। माया जा तूफान ईंदा जरूर, विघ्न पईंदा, हिननि जो इलाज आहे योग में रहो। माया योग भी तोड़ाईंदी आहे, परंतु पुरुषार्थ करे असांखे योग में रहणो खपे। त योग में रहंदा त हुनजी आयु भी वधंदी, जंहिंजी आयु वॾी हूंदी ओतिरो अंत ताईं बाप सां योग लगाए वरतो वठंदा रहंदव। योग सां तंदुरुस्ती खे भी ठीक करणो, हिन करे बाप चवंदो आहे योगी भव, मुंहिंजे खे निरंतर याद करो। जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो स्वर्ग में प्रारब्ध पाईंदव। त बाप चवंदा आहिनि ॿार योग में रहो त तव्हां सभिनि जा विक्रम विनाश थी वञे। बाक़ी थोरो समय तव्हां ईअं न थी सघंदा आहे कि विनाश जल्दी थिए त स्वर्ग में वञो, ये जीवन ॾाढो दुर्लभ आहे। ये न कि हाणे शरीर छॾूं पोइ नयो शरीर वठी करे पढ़ाई पढ़ी सघंदा आहियूं। बाल अवस्था में ही हूंदव त विनाश आरंभ थी वेंदो। बालिक भी न ठही सघंदा, छो कि हिनमें नंढा वॾा सभिनि जो विनाश थियणो, जल्दी मरदा। ये उहोई चईंदा जेके माया ॾाढो तंग कंदी आहे या जेके करम भोग आहे हुन सां छुटण चाहिनि, परंतु ये चांस पोइ न मिले, हिन करे पुरुषार्थ में जिती वञो। बाक़ी त जॾहिं समय ईंदो त न चाहींदे भी सभिनि खे वञिणो ई पवंदो, छो जे बाप सभिनि खे रूहानी यात्रा ते वठी हलंदो आहे न। ईअं न सिर्फ़ 10-20 लखनि खे वठी हलंदो। जे कुंभ जे मेले में 10-15 लख वेंदा आहिनि, ये त आत्मा परमात्मा जो मेलो हूंदो न। बाप स्वयं पंडो ठही करे सभिनि खे वठी वेंदो। पिछाड़ी इन लाइ पिछाड़ी त अनगिनत आत्माएं ईंदियूं, बाबा जी पिछाड़ी त अनगिनत आत्मायूं गॾु हलंदियूं न। हुन मेले में त कम 10-15 लख हूंदा आहिनि। सभी आत्माएं बाबा सां गॾु हली, परंतु ये न कि सभी जल्दी वेंदियूं। प्रलय थिए त पोइ ये भारत खंड ही न रहे, ये न सब जल्दी वेंदा। बाबा चवंदा आहिनि पोइ अंत में त असां वेंदासीं सही, प्रलय न थी सघे, परंतु भारत अविनाशी खंड आहे, हिते ॾाढा रही वेंदा आहिनि, हिते ॾाढा रहिजी वेंदा आहिनि। कलयुग विनाश में सत्युग जी स्थापना थियण जे विच जो थोरो समय या टाइम मिलंदो आहे, हिन में थोड़ा रही वेंदा आहिनि जो नए सिर पंहिंजी राजधानी ठाहींदा आहिनि। बाक़ी पुरुषार्थ त इहे ई थोरो समय आहे, मतलब असां मां भी बाबा जी ने न थोड़ा कलयुगी आत्मा थोड़ा संगम युगी आत्मा रहेंगी, पोइ उहा सत्युग जी लाइ बिल्डिंग आदि ये सभु घर आदि ठाहींदा, नए से राजधानी ठाहींदा। बाक़ी पुरुषार्थ इहो ई थोरो समय आहे, कल्याणकारी युग चइबो आहे। ॿिए संगम के कल्याणकारी न थींदुसि, छो जे हेठि उतरंदा आहिनि न, मतलब सत्य त्रेता जे संगम के त्रेता द्वापर जे संगम के कल्याणकारी न थींदुसि। जॾहिं संपूर्ण सुख में संपूर्ण दुख अची वेंदो। हाणे बाबा चवंदा आहिनि पोइ हेठि उतरंदा वेंदा आहियूं त व्यास संगम ते त सुख खां पोइ संपूर्ण दुख थी वेंदो आहे। इहे नॉलेज जो कंहिंजी बुद्धि में न आहे। अॻियां असां बि कुझु न ॼाणंदा हुयासीं, अंधश्रद्धा सां सभिनि जी पूजा कंदा हुयासीं। हाणे त हर प्रकार जी श्रीमत मिलंदी आहे, धंधो बि उहो ई कंदा आहिनि जो कोई वीरलो व्यापार करे, उहो ई कंदा आहिनि। जीअं हुनर सिखणो हूंदो आहे न, ईअं आहे मनुष्य खां देवता ठाहिण जो हुनर, हिन ते ध्यानु ॾियणो पए। कंहिंखे बि मनुष्य खां देवता ठाहिण जो
अकुल नहीं सघूंगा कि कीअं ठहूं। बाबा रोज अमृत वेलो अची करे पढ़ाईंदा आहिनि त उन समय बाप जे साम्हूं सभु सेंटर्स जा ॿार हूंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां सभी ॿारनि खे यादि कंदो। हिन में माया मूंखे कोई विघ्न न विझंदी आहे। तव्हां ॿार मूंखे घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो त माया तव्हांखे विघ्न विझंदी आहे। बाबा त सर्वशक्तिवान आहे न। बाबा चए हाणे सभु ॿार मौज थी वञनि त बाबा जे साम्हूं असां मौज न ईंदा आहिनि, लेकिन माया असांखे उहो कनेक्शन जोड़ण न ॾींदी आहे, असांजी यादि में विघ्न विझंदी आहे। कोई लिखंदा आहिनि बाबा असां ॿारनि खे न भुलिजो, परंतु मां त कॾहिं बि न भुलिजंदो, मूंखे त सभिनि खे वापसि वठी वञिणो आहे न। मां रोज यादि पिया ॾींदो आहे, ॿारनि खे खज़ानो बि मोकिलंदो आहे, सभिनि खे ललकार कंदो आहे कि बाप जी श्रीमत ते बेहद वस्तु वठण जो पुरुषार्थ करो। इन में गफ़लत बहानो न करो। चईंदा आहिनि करम बंधन, इहे त तव्हांजो आहे। बाप छा करे? बाप चईंदा आहिनि योग में रहो। बाबा त चईंदा आहिनि सभिनि खे कि योग में रहो त करम बंधन कटजंदा वेंदा। तव्हांजो तव्हांखां विक्रम बि न थींदा। अधु कलाक तव्हां विक्रमनि सां छुटी वेंदा। पोइ पाइण लाइ सर्विस बि करणी खपे। मम्मा बाबा खे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। कोई ॿार बि सुठी सर्विस कंदा आहिनि। तव्हांखां कोई पुछे तव्हांजी एम ऑब्जेक्ट छा आहे त इहे कार्ड हथ में ॾेई छॾो, हुननि सां सभु सम्झी वेंदा कि कीअं धंधे में लॻल आहे। इहे त वॾा वापारी आहिनि, हर हिक जी रज़ ॾिसणी पवंदी। सभिनि खां सुठो आहे चक्कर ते सम्झाइण। कहिड़ो बि आदमी हुजे चक्कर खे ॾिसी सम्झी वञे कि बरोबरी कलयुग आहे, सुठे बचण वारो आहे। कृष्ण खे कॾहिं सम्झाए सघंदव, कृष्ण खे बि सम्झाए सघंदव कि हेल आहे, हाणे हेवन जी स्थापना थियण वारी आहे। उहो त ज़रूर हेवनली गॉड फादर ई कंदा न। परंतु मनुष्य जी बुद्धि अहिड़ी थी वई आहे कि पंहिंजे खे नर्कवासी बि न सम्झंदा आहिनि। कंहिंजे छॾी छॾण सां चवंदा स्वर्गवासी थिया, परंतु खुद खे नरकवासी न सम्झंदा आहिनि। चईंदा बि आहिनि कि फलाणो स्वर्ग वियो, त सम्झणो खपे न कि असां नरक में आहियूं। हाणे कलयुग आहे, पुनर्जन्म बि ज़रूर कलयुग में ई वठंदासीं न। स्वर्ग आहे काथे? बाबा त चईंदा आहिनि सुनसान में वञी करे सम्झायो, परंतु ॿार झटि थकी वेंदा आहिनि। सम्झाइणो खपे, हाणे त कलयुग आहे। अगरि स्वर्ग में पुनर्जन्म चाहींदा आहियो त अची करे सम्झो। असां बि पुरुषार्थ करूं था त पोइ नर्क रहंदो ई न। स्वर्ग में हलणो आहे, उते विख न मिलंदो। स्वर्ग में हलण लाइ पहिरियों न विख खे छॾणो पवंदो, उनखे हिते ई छॾणो पवंदो। कीअं बाबा असांखे युक्ति त ॾाढा ॿुधाईंदा आहिनि। नेपाल में विजयादशमी जहिड़ी नंढे ॿारनि खां सभिनि खां शिकार कराईंदा आहिनि। तव्हांखे बि सभिनि खे सम्झाइणो आहे। घर घर में शिव जो लक्ष्मी नारायण जो चित्र रखणो। घर घर में शिव जो लक्ष्मी नारायण जो चित्र रखो। नौकरनि खे मित्रनि खे बि सम्झाइणो आहे कि मौत साम्हूं बीठो आहे। बाप की यादि करो त वक़्तु मिली वेंदो। बाप सभिनि जी मनोकामना स्वर्ग जे लाइ पूरी कंदा आहिनि। सभिनि जी मनोकामना स्वर्ग जे लाइ पूरी कंदा आहिनि। योग लॻाइण सां बाप साक्षात्कार बि कराए सघंदा आहिनि। बाप आहे कल्याणकारी, त ॿारनि खे बि अहिड़ो कल्याणकारी ठहिणो आहे। ग़रीब ई पंहिंजो कल्याण कंदो, साहूकार मुश्किल कंदा आहिनि। सन्यासी बि जो नामी ग्रामी आहिनि उहे अंत में ईंदा। हाणे ॾाढो करे ग़रीब साधारण ई ज्ञान वठंदा आहिनि। बाप बि साधारणता में ईंदो आहे, ग़रीब में न ईंदो आहे। अगरि इहे बि ग़रीब हुजे हा त कुझु करे न सघे हा। ग़रीब एतिरनि जी संभाल कीअं करे हा त युक्ति ॾिसो कीअं रखी। साधारणता जो हुयो जो बलि चढ़ियो, एतिरा सभिनि जी परवरिश बि थींदी रहे। इन्हनि सां गॾु गॾु ॿिया बि ॾाढा बलि चढ़ी करे वारिस ठही विया।
अच्छा मीठी मीठी स्किन दी बादल की माता पिता बाप दादा जो याद प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सुसबेन रूहानी भारत की नमस्ते संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते धारणा जिला मुख्य साव बाप जो मनुष्य का बेटा है जो हुनर सिखाए तो उनमें ही लॻणो ॿियो आहे श्रीमती हलण में गफ़लत व बहानो न करणो कर्म बंधन सां छुटण लाइ याद में रहणो वरदाना श्रेष्ठ कर्मधारी ठही ऊंची तकदीर ठाहिण वारा पद्मा पदम भाग्यशाली ठहो जिनका जितना श्रेष्ठ कर्म आहिनि उन्हनि जी तकदीर जी लकीर ओतिरी लंबी ऐं स्पष्ट आहे तकदीर ठाहिण जो साधन आहे श्रेष्ठ कर्म त श्रेष्ठ कर्मधारी ठहो पद्मा पदम भाग्यशाली जी तकदीर प्राप्त करो लेकिन श्रेष्ठ कर्म जो आधार या श्रेष्ठ स्मृति श्रेष्ठ बाप जी स्मृति में रहण सां ई श्रेष्ठ कर्म थींदा आहिनि हिन करे जेतिरो चाहियो ओतिरी लंबी भाग्य जी लकीर खिचे वठो श्रेष्ठ बाप जी स्मृति सां ई अचनि श्रेष्ठ कर्म थींदा आहिनि हिन करे जेतिरा चाहो ओतिरी लंबी भाग्य जी लकीर खिचे वठो हिन हिक जन्म में अनेक जन्मनि जी तकदीर ठही सघंदी आहे स्लोगन पंहिंजी संतुष्ट पर्सनालिटी द्वारा अनेकन खे संतुष्ट करण ही संतुष्ट मणि ठहण मातेश्वरी जी जा महावाक्य जो मनुष्य गीत ॻाईंदा आहिनि उहो गीता जो भगवान पंहिंजो वचन निभाइण अचो हाणे उहो स्वयं गीता जो भगवान पंहिंजो कल्प पहिरों वारो वचन पालन करण लाइ आया आहिनि हू चवनि था हे ॿार हाणे भारत जी अति गरम ग्लानी आहे तॾहिं मां हिन समय पंहिंजो अंजाम पालन करण लाइ अवश्य ईंदो आहे हाणे मुंहिंजे अचण जो इहो मतिलबु न आहे कि मां कोई युगी ईंदो आहे सभी युगनि में त कोई गरम ग्लानी न हूंदी आहे गरम ग्लानी हूंदी आहे कलयुग में त मानो परमात्मा कलयुग जे समय ईंदा आहिनि कलयुग पोइ कल्प ईंदो आहे त मानो मां कल्प ईंदो आहे कल्प में को 4 युग आहिनि हिन जे लाइ हिनखे ई कल्प चइबो आहे आज कल्प सतयुग त्रेता में सुठो गुण सुठो प्रदान ते परमात्मा जे अचण जी कोई जरूरत न आहे पोइ टियों द्वापर युग सां त तव्हां पोइ ॿिया धर्म शुरू थी वेंदा हुन समय बि अति गरम ग्लानी न आहे न सोचिजा कि परमात्मा चुने युगनि में त न ईंदो आहे बाक़ी रहियो कलयुग हुनजे अंत में अति गरम ग्लानी थींदी आहे त हुन समय परमात्मा ईंदा आहिनि अधर्म विनाश करे सत धर्म जी स्थापना कंदा आहिनि अगरि द्वापर में आयो हूंदो त पोइ द्वापर खां पोइ त हाणे सत्य अचणो खपे वो कलयुग छो ईअं त न थींदो कि परमात्मा घोर कलयुग जी स्थापना कई हाणे हीअ त ॻाल्हि न थी सघे हिन करे परमात्मा चईंदा आहिनि मां हिकु ई आहियां ऐं हिकु ई ॿार थी करे अधर्म जो कलयुग जो विनाश करे सत्य जी स्थापना कंदो त मुंहिंजे अचण जो समय आहे संगम युग ॿियो आहे मनुष्य आत्माउनि जी क़िस्मत ठाहिण वारो क़िस्मत बिगाड़ण वारो कीअं अच्छा ईअं न थींदोसीं कि क़िस्मत ठाहिण वारो बिगाड़ण वारो उहो ई परमात्मा बाक़ी इहो ज़रूर आहे कि क़िस्मत खे ठाहिण वारो परमात्मा आहे ऐं क़िस्मत खे बिगाड़ण वारो ख़ुदि मनुष्य आहे हाणे ही क़िस्मत है ई कीअं ऐं पोइ कहिड़ा कीअं हिन ते सम्झाइबो आहे मनुष्य जॾहिं पंहिंजे खे ॼाणंदा आहिनि ॿियो पवित्र ठहींदा आहिनि त पोइ मनुष्य जॾहिं पाण खे ॼाणंदा आहिनि ऐं पवित्र रहंदा आहिनि त पोइ वरी खां उहो बिगड़ेल हुई तकदीर खे ठाहे वठंदा आहिनि हाणे जॾहिं असां बिगड़ी हुई तकदीर चईंदा आहियूं त न सोचंदा कोई समय असांजी तकदीर ठहियल हुई त पोइ बिगड़ी वई हाणे उहो ई पोइ बिगड़ी हुई तकदीर खे परमात्मा ख़ुदि अची करे ठाहिनि था हाणे कोई शइ परमात्मा ख़ुदि त निराकार आहे उहा तकदीर खे कीअं ठाहींदो हिन ते सम्झाइबो आहे निराकार परमात्मा कीअं पंहिंजी साकार ब्रह्मा द्वारा अविनाशी नॉलेज द्वारा
असांजी बिगड़ी हुई तकदीर ठाहिनि था। हाणे ये नॉलेज ॾियण परमात्मा जो कम आहे। बाक़ी मनुष्य आत्मा हिक ॿिए जी तकदीर खे न जॻाए सघंदा आहिनि। तकदीर खे जॻाइण वारो हिकु परमात्मा ई आहे। तॾहिं त हुननि जो यादगार मंदिर कायम आहिनि। असांजो शिव बाबा असांजी तकदीर ठाहिण वारो आहे। असां आत्मा आहिनि ज्योति। अच्छा, ओम शांति।